जी बिल्कुल ये वक्त मां मौजूद हाँ कश्मोराम सहाफ़ी नसरुल्लाह गरानी जगह जो अस्ते नामालूम हथियारबंद तरफ़ है हमला कदा हींअर ज़ख्मी कदा अं फदा जो अस्ते सहाफ़ी सरापा एहतजाज मां एटे मां भिटाई मीडिया सेंटर ऑफिस दरा मौजूद हूँ अंद सहाफ़ियाँ जो अस्ते एहतजाज कदा ब्या ऐं पर ॻाल्हि ॿोला खनू के आहिनि छे चवणे सर सब का पहिरियां त असीं सहाफ़ी नसरुल्लाह गडानी मथां हमलो जेको थियो आहे उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। इहो हिकु ॾिसो ग़लति अमल आहे त सहाफ़ी आहे सहाफ़ी जेको आहे त ग़रीबनि जो आवाज़ु आला ऐवान ताईं पहुचाए थो ऐं जेको मज़लूम जो आवाज़ु आहे उहो आला ऐवान ताईं पहुचाए थो। हुनजे बावजूद बि जेको आहे सिंध हुकूमत तरफ़ां सहाफ़ियुनि खे कोई बि तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे। असीं तव्हांखे ख़बर आहे त हिकु तरफ़ उतरादी आहियूं हुते तव्हांखे हालात जी ख़बर हूंदी त हर रोज़ु धाड़ेलनि जूं धमकियूं पुलिस जो जेके कूड़ा केस उहे कया पिया वञनि। जेको नसरुल्लाह गडानी ते धाड़ेलनि हमलो कया हुनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था ऐं असां SSP घोटकी खां मुतालबो कयूं था त जेके क़ातिल आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जल्द खां जल्द कार्रवाई कई वञे ऐं उहे जेके आहिनि उन्हनि नसरुल्लाह गडानी मथां थियल हमले जी मज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं नसरुल्लाह गडानी मथां हमले कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे। जी बिल्कुल मैं फजिया कश्मीर सहाफ़ी मौजूद हाँ शाह ॻाल्हि ॿोला शुरू सिंध हुकूमत ऐं SSP घोटकी आहे मुतालबा कदा कि नसरुल्लाह गडानी जगह जेको नाममालूम मर्द मां हमला कदा और जल्द जा जल्द गिरफ़्तार खाईंदा दोवें